अॼु अव्हांखे मां अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा बाबति ॿुधायां। 1947 में देश जो विरहाङो थियो ऐं सिंधी लॾे भारत में आया। उन वक़्तु सिंधियुनि खे ॾाढियूं तकलीफ़ूं हुयूं। कैंपुनि जी ज़िंदगी हुई, माहौल निराशाई वारो हो, बुख हुई, बेरोज़गारी हुई। उन निराशा वारे वायुमंडल में के सिंधी लेखक, शाइर, कलाकार जाॻिया जिन खे ख़्यालु आयो त जेकॾहिं इन निराशाई जे दौर मां असांजी जाति पार न निकिरंदी त असीं शायदि मरी ख़तमु थी वञूं ऐं असांजी जाति जो नालो निशान न रहे। उहो हो तरक़ी पसंद लेखकनि जो हिकिड़ो टोलो, जिन में गोबिंद माली हो, ए.जे. उत्तम हो ऐं गोबिंद पंजाबी हो ऐं आनंद गोलाणी ऐं ॿिया लेखक, कहाणी नवीस सेब हुआ। शुरूआति में इहे गॾिजाणियूं पार्कुनि में या कंहिं आम हंध ते थींदियूं हुयूं। उन खां पोइ पेड रोड ते जॾहिं प्रोफेसर एमयू मलकाणी जय हिंद कॉलेज जे हॉस्टल में रहणु लॻो तॾहिं उहे गॾिजाणियूं हफ़्तेवार हर छंछर ते थींदियूं रहियूं। शुरूआति में लालचंद अमंडूमल जगतियाणी, पंहिंजो अमनलाल हिंगोराणी, कॾहिं कॾहिं लेखराज अज़ीज़, इहे ईंदा हुआ गॾिजाणी में। उन वक़्तु उनजो नालो हो नओं साहित्य मंडल, जेको पोइ बदिलजी सिंधी साहित्य मंडल थियो। ॿी ॻाल्हि जेका ध्यान में रखण जोॻी आहे सा इहा त उन वक़्तु सिंध में हलंदड़ नई दुनिया माहवार अदबी मख़ज़न हुई, जंहिंजी इशायत हिंदुस्तान में शुरू थी बिहारी छाबड़िया जे एडिटरीअ हेठि। उनखां पोइ उहा लक्ष्मण राजपाल जे हथ में आई ऐं तंहिंखां पोइ ए.जे. उत्तम जे हथ में आई ऐं सभिनी नंढनि लेखकनि, नौजवान लेखकनि जो टोलो निकिरी पियो जिन उन मग़ज़न लाइ लिखणु शुरू कयो। सिंधी साहित्य मंडल शुरूआति कई सिंधी ॿोलीअ जे बचाव जे कोशिश जी ऐं सिंधी साहित्य जे फैलाव जी। अलॻि अलॻि मैगज़ीनूं निकितियूं, जगत आडवाणी कहाणी निकिती, अहिड़े नमूने राणी मैगज़ीन निकिती ऐं फुलेली मैगज़ीन निकिती। घणेई मैगज़ीनूं निकितियूं जिन में नौजवान साहित्यकारनि जूं रचनाऊं छपियूं हुयूं। सिंधी साहित्य मंडल पहिरियों भेरो विरहाङे बैदि सिंधियुनि में पंहिंजे कल्चर जी शनास पैदा कई ऐं उन अॻिते हली अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा जो रूप वरितो। सिंधी साहित्य मंडल बर्पा थियण खां पोइ नौजवान लेखक ऐं शाइर अलॻि अलॻि बस्तियुनि में पैदा थिया। उन्हनि खे उत्साह मिलियो। नागपुर में, दिल्लीअ में, अजमेर में, अहमदाबाद में सिंधी लेखकनि जूं टोलियूं निकितियूं जिन प्रिंट कयो त सिंधी ॿोली जो बचाव कजे ऐं सिंधी साहित्य जी तरक़ी कजे। अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा उत्साह वरितो सिंधी साहित्य मंडल खां ऐं सिंधी साहित्य मंडल खां पोइ अखिल भारत सिंधी ॿोली सभा सॼे भारत जे सिंधी लेखकनि, विद्वाननि, कलमकारनि जी संस्था थी, जंहिंजे ज़ेर आहे केतिरा साहित्यिक सम्मेलन अलॻि अलॻि मर्कज़नि में थिया। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जॾहिं भारत जो विधान पे ठहियो तॾहिं असांजे सिंधी अॻवाननि खे इहो ख़्यालु न आयो त भारत जे विधान जे 8 शेड्यूल में ॿियूं सभु भारतीय ॿोलियूं शामिलु हुयूं पर सिंधी ॿोली शामिलु कान हुई। जॾहिं असांजे नौजवान लेखकनि ऐं शाइरनि महसूसु कयो
त इहा सिंधी साहित्य ऐं ॿोलीअ जी वॾी हानी थींदी। इन करे ज़ोरदारु हलचल हली सॼे भारत में ऐं सिंधी ॿोलीअ खे विधान जे 8हें शेड्यूल में शामिलु करण जी हलचल हली। पहिरीं दिल्लीअ में सिंधी ॿोली कन्वेंशन थी। उन कन्वेंशन में डॉक्टर राधा कृष्णन मुख्य महिमान तौरु शामिलु थियो। हुन पंहिंजी तक़रीर में ईअं चयो त सिंधी ॿोली हिकिड़ी शाहूकार ॿोली आहे। सिंधी जेके भारत में आया आहिनि से हिकु शाहूकार ऐं सभ्य परगिणे मां आया आहिनि ऐं उन्हनि जे ॿोलीअ ऐं साहित्य जो विकास थियणु खपे। उन तक़रीर माण्हुनि खे ॾाढो उत्साह ॾिनो। उन्हनि ॾींहंनि में पंडित जवाहरलाल नेहरू साहित्य अकेडमी जो सदर हो ऐं हुन पहिरियों भेरो सिंधीअ खे साहित्य अकेडमी जे प्रोग्राम में शामिलु कयो। इहा सिंधी ॿोलीअ लाइ, सिंधी जातीअ लाइ ऐं असां सभिनी लाइ वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि हुई। उनखां पोइ लगातार सम्मेलन थींदा रहिया। बम्बई में सम्मेलन थियो, नागपुर में सम्मेलन थियो, गांधीधाम में सम्मेलन थियो। उते हज़ार जी तइदाद में सिंधी शाइक, सिंधी जाति जा प्यारा अची गॾु थिया। हुन पंहिंजे लेखकनि, अदीबनि, शाइरनि ऐं कलाकारनि खे ॿुधो ऐं ॾिठो ऐं उत्साह पिरायो। ऐं अखिल भारत सतह ते इन्हनि शहरनि में साहित्य सम्मेलन थिया। मिसाल तौरु मुंबई में, दिल्लीअ में, नागपुर में, जयपुर में, गांधीधाम में। इते हिकिड़ी ॿी तकलीफ़ वारी ॻाल्हि इहा थी त असांजे किन बुज़ुर्गनि लेखकनि हिकिड़ी कन्वेंशन कोठाई जंहिंमें अटकल 28 ॼणा खनि शामिलु थिया। उहे 28 ॼणा बम्बई यूनिवर्सिटी जे कॉन्वोकेशन हॉल में गॾु थिया ऐं हुननि बिना लेखकनि, कलाकारनि ऐं साहित्यकारनि सां सलाह करण या उन्हनि सां ख़्यालनि जी ॾे वठि करण खां सवाइ हिकिड़ो ठहराव पास कयो त सिंधी ॿोलीअ जी लिपि जेका असांखे विरहाङे खां अॻु हुई, जंहिंमें असांजा हज़ारे किताब हुआ, जंहिंमें असांजो साहित्य हो, तंहिंखे बदिलाए देवनागरी लिपि कई वञे। इहा हिकिड़ी इहो क़दम अहिड़ो तकिड़ो खयों वियो जो सिंधी साहित्यकारनि महसूसु कयो त शायदि असांजा के अॻुवान नथा चाहिनि त सिंधी ॿोलीअ खे भारत में अहमियत मिले। छाकाणि त लिपीअ में, सिंधी लिपीअ में जेको साहित्य हो तंहिंखे देवनागरी में आणणु हिकिड़ो वॾो मसइलो हो। न सरकार जी पुठिभराई हुई, न साहित्यकारनि वटि एतिरो पैसो हो, न एतिरी हिमत हुई जो उहो अमूल ख़ज़ानो असीं देवनागरी लिपीअ में मौजूदु करे सघूं। साहित्य सम्मेलन जे मार्फत सिंधी जवान साहित्यकारनि जे ज़रिए हीअ ॿी हलचल शुरू थी त सिंधी ॿोलीअ जी लिपि कंहिं बि हालत में बदिलाए देवनागरी न कई वञे। कोशिशि इहा कई वई त सरकार सां लिख पढ़ कजे त असीं जेका लिपि उतां खणी आया आहियूं सा क़ाइमु रखी वञे। मूंखे यादि आहे त
त उन वक़्तु असांजो नूरुल हसन तइलीमी वज़ीर हो भारत सरकार में। असां अटकल 52 लेखकनि ऐं शाइरनि दिल्लीअ में गॾिजाणी रखी ऐं उते गॾु थी सरकार खां इहा तलब कई त असांजी असलोकी सिंधी लिपि क़ाइमु रखी वञे। असीं नूरुल हसन सां गॾियासीं, कीरत बाबाणी हो, गोबिंद माली हो, शायदि पोपटी हिरानंदाणी बि हुई, ऐं उनखे ज़हन नशीन करायोसीं त असांजो साहित्य तकलीफ़ुनि में ईंदो ऐं असीं ॾोलाउनि में पइजी वेंदासीं जेकॾहिं असां हिन वक़्तु पंहिंजी लिपि बदिलाए, असलोकी लिपि बदिलाए उनखे देवनागरी कई। सरकार इहो मसइलो हल करण जे बदिरां ॿिन्ही लिपियुनि खे जाइज़ ठहिराए इहा फ़तवा ॾिनी, इहो फ़ैसिलो कयो त इहो सिंधी माइटनि ते छॾियो वञे त उहे जेका लिपि चाहिनि सा पंहिंजनि ॿारनि खे पाढ़नि, या स्कूल जेका लिपि चाहिनि सा जेका माइट घुरनि उन में पाढ़नि। हाणे इहो ॿियो विरहाङो हो जंहिं असांखे वॾो धकु हयो। इन करे सिंधी साहित्यकार में इहा सुजाॻी आई त न कंहिं बि हालत में जेकॾहिं असां पंहिंजे लिपीअ खे देवनागरी कयो त असीं सिंध खां, पंहिंजे भूमीअ खां, पंहिंजे साहित्य खां, पंहिंजे कल्चर खां अलॻि थी वेंदासीं। इहो वॾो धको जेको असीं सहण लाइ तयारु कोन हुआसीं। सिंधी ॿोलीअ लाइ सिंधी लिपि क़ाइमु रहे, उन में जंहिं वॾे में वॾी क़ानूनी मदद कई सो हो असांजो मशहूरु दोस्त क़ानूनदान राम ॼेठमलाणी। हुन बम्बई जे स्कूलनि में जिते सिंधी पाढ़ी वेंदी हुई तिते म्यूनिसिपल तरफ़ां जेको सर्कुलर आयो त सिंधीअ खे देवनागरी में पाढ़ियो वञे, उन जी मुखालफ़त लाइ मेमोरेंडम तयारु कयो ऐं हुजत उथारी त इहा ॻाल्हि असांखे कंहिं बार ते मंज़ूरु न आहे, छाकाणि त असांजा माइट ऐं असांजा ॿार सिंधी असोकी लिपीअ में पढ़णु चाहिनि था। इहो वॾो क़दमु हो जंहिंजे करे सरकार खे इहा ॻाल्हि मंज़ूरु करणी पई ऐं पंहिंजे सर्कुलर फेराए हुन ॿिन्ही लिपियुनि खे जाइज़ ठहिरायो। इहो असांजो ॿियो विरहाङो थी वियो। बम्बई में कोठायल अखिल भारत सिंधी साहित्य सम्मेलन खे ॿियो नंबर ॾिनो वियो। उन में हिकिड़ो शानदार निमाब कयो वियो जंहिंमें हथ जे हुनर जूं शयूं सिंधी चित्रनि में, सिंधी कलाकारनि जो तयारु कयल चित्रनि में ऐं ॿियूं केतिरियूं शयूं, मिसाल तौरु भर्त जो नमूनो, सिंधियुनि जो थांव, सिंधियुनि जा बर्तन, इहे सभु निमाउ में रखिया विया ऐं उहो निमाउ एतिरो कामयाबु वियो ऐं उन एतिरो उत्साह फूकियो जो माण्हुनि में हिकिड़ो नओं शौक़ु पंहिंजे कल्चर लाइ, पंहिंजे ॿोलीअ लाइ, पंहिंजे साहित्य लाइ पैदा थियो। गांधीधाम में चोथों सम्मेलन थियो। उन सम्मेलन में अटकल 1800 डेलीगेट भारत जे कुंड कुंड मां अची शरीक थिया। हुननि चाहियो थे त गांधीधाम जेको भाई प्रताप जो नई सिंध अॾण जो सपनो हो सो ॾिसूं। उते जोड़जक अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा जो पेश कयो वियो जेको बहाल थियो। अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सम्मेलन जो प्रधान एमियूं मलकाणी हो।
ऐं काका साहिब कालेलकर जेको गुजराती जो वॾो विद्वान हो, मुफ़क्कर हो, सो मुख्य महिमान हो। लिपीअ जो वाव एतिरो त फैलियल हो जो जेके डेलीगेट आया हुआ तिन काका साहिब कालेलकर खां हिकिड़ो सुवालु पुछियो त साईं मुंहिंजा, अव्हांजी गुजराती ॿोली आहे जंहिंमें मथां लीक ॾियण सां देवनागरी लिपि थी सघे थी, तव्हीं उहा लीक ॾेई गुजरातीअ खे देवनागरी लिपीअ में लिखणु पसंदि कंदव? इहा ॻाल्हि क़बूलु कंदव? काका साहिब कालेलकर चयो त न, असीं कंहिं हालत में गुजराती लिपीअ लाइ देवनागरी, असीं कंहिं हालत में गुजराती ॿोलीअ लाइ देवनागरी लिपि कोन पसंदि कंदासीं। त पोइ सुवालु उथियो त पोइ महिरबानी करे ॿुधायो त अव्हीं सिंधीअ लाइ देवनागरी लिपि करण जी सिफ़ारिश छो था करियो ऐं उन तजवीज़ जी, उन रिथ जी पुठ भराई छो था कयो? काका साहिब कालेलकर को बि जवाबु न ॾेई सघियो। गांधीधाम जे चौथे सम्मेलन में जेके मुख्य ठहरा पास कया वियासीं इहे हुआ, हिकु त सिंधी जातीअ जो क़ौमी तरानो मुक़ररु कयो वञे, उन जे लाइ आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी ऐं ख़ाक खे सोन बणाइण वारा सिंधी, इहो तरानो जातीअ जो करे बहाल कयो वियो। ॿियो त सिंधी जातीअ जो सिंधी साहित्य सभा जो हिकु झंडो मुक़ररु कयो वियो। टियों त हिकिड़ो प्रतिज्ञा पत्र बि तयारु कयो वियो ऐं इहो ठहराउ कयो वियो त हर सम्मेलन में इहो प्रतिज्ञा पत्र पढ़ियो वञे ऐं जिते जिते सम्मेलन थियनि, सेमिनार थियनि, गॾिजाणियूं थियनि, उते इहो प्रतिज्ञा पत्र दुहिरायो वञे। इहे टे मुख्य ॻाल्हियूं गांधीधाम सम्मेलन में कयूं वयूं। अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा 2007 में पंहिंजे उमिरि जा 50 साल पूरा कया। 2012 में उन जा 55 साल पूरा थिया। अधु सदीअ खां वधीक इन अरसे में अखिल भारत सतह ते 20 साहित्यिक सम्मेलन, 22 सेमिनार, 15 नाटकोत्सव, तंहिंखां सवाइ ड्रामा फेस्टिवल, तंहिंखां सवाइ स्त्रियुनि जी कॉन्फ्रेंस, नौजवान जी कॉन्फ्रेंस, तइलीमी कॉन्फ्रेंस ऐं इहे मेला मचाया आहिनि। सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा ऐं अखिल भारत सिंधी सम्मेलन जो इहो कारवां अञा हले पियो। इन अरसे में उन कारवां जेको सिंधियुनि खे आवाज़ु ॾिनो, उन कारवां जेको सिंधियुनि खे सॾु ॾिनो, तंहिं सिंधियुनि में जागृता पैदा कई आहे। सभा सिंधी ॿोली, साहित्य, कल्चर जे वाधारे लाइ जेके क़दम खंया आहिनि, सरकार सां जेका लिखपढ़ कई आहे, सरकार खे जेतिरा मेमोरेंडम मोकिलिया आहिनि उन्हनि जो काथो कोन्हे। केतिरियूं तलबूं सरकार खां कयूं वयूं आहिनि जंहिंजो तदारक की क़दुरु थियो आहे, की क़दुरु अञा थियणो आहे। उमेदु आहे त दिल्ली सिंधी ॿोली कन्वेंशन खां पोइ इहो कारवां अॼु ताईं बि हले पियो ऐं अॻिते हलंदो ऐं सिंधी ॿोली, साहित्य ऐं कल्चर खे ओज ॾींदो। 1957 में दिल्लीअ में सॾायल सिंधी
ॿोली कन्वेंशन सां इहो क़ाफ़िलो शुरू थियो। उहो क़ाफ़िलो भारत जे अलॻि अलॻि शहरनि ताईं पहुतो। दिल्ली, बम्बई, नागपुर, जयपुर, पालीताना, अलवर, अहमदाबाद, गांधीधाम, लखनऊ, कानपुर, इन्हनि शहरनि मां इहो क़ाफ़िलो लंघियो ऐं हर हंधि सिंधियुनि में पंहिंजे ॿोलीअ, साहित्य, सभ्यता लाइ उन जागृता पैदा कई। अॼु इन सभा जे कार्य सबबि सिंधी जातीअ में नओं विश्वास जाॻियो आहे, पंहिंजी सुञाणप उन्हनि क़ाइमु रखी आहे ऐं जतन कया आहिनि त हर हंधि सिंधी ॿोलीअ जो फैलाव थिए, सिंधी साहित्य जो फैलाव थिए ऐं असांजे कल्चर खे ओज मिले। केतिरियूं सरकारी सतह ते सिंधी साहित्य ऐं ॿोलीअ जे वाधारे लाइ अकाडमियूं खुलियूं आहिनि। मिसाल तौरु दिल्ली सिंधी अकेडमी, छत्तीसगढ़ सिंधी अकेडमी, उत्तर प्रदेशी सिंधी अकेडमी, गुजराती सिंधी अकाडमी, जेके साहित्य ऐं ॿोली जे वाधारे लाइ काम करे रहियूं आहिनि। उमेदु आहे त दिल्ली कन्वेंशन खां शुरू थियल इहो क़ाफ़िलो अञा बढ़ंदो ऐं सिंधियुनि में नई जागृता, नई सुजाॻी, नई शनास पैदा कंदो। अखिल भारत सिंधी साहित्य सम्मेलन खां सवाइ सेमिनारनि जो सिलसिलो पिणु शुरू थियो। उहे सेमिनार बि अलॻि अलॻि शहरनि में थिया, जिते लेखक गॾिया ऐं उन्हनि पंहिंजनि मसइलनि ते वीचार ॾिना ऐं वरिता। अॼु सभा जे इन कोशिश जे करे सिंधियुनि में शनास वधी आहे, ॿोलीअ लाइ प्यारु वधियो आहे। सिंधी संगीत, नाटक, लाॾनि ऐं उत्सवनि जे करे जेका सुजाॻी आई आहे ऐं पंहिंजो ज़बानी सभ्यता खे, ज़बानी कल्चर खे वधाइण विझाइण जा जेके वसीला उन्हनि कया आहिनि, अलॻि अलॻि शहरनि में भवन ठाहिया आहिनि, अलॻि अलॻि राज्यनि में सिंधी अकेडमियूं ठहियूं आहिनि, जेके सभु कमु करे रहियूं आहिनि त सिंधी ॿोलीअ जो वाधारो थिए। सिंधी हिकिड़ी भाषा आहे जेका भारत में फैलियल आहे, सॼे दुनिया में सिंधी फैलियल आहिनि। उहे पंहिंजे ॿोलीअ खे प्यारु करणु सिखनि ऐं पंहिंजनि ॿारनि में सिंधी ॿोलीअ लाइ पंहिंजनि ॿारनि में सिंधी ॿोली सिखण लाइ ऐं उन्हनि सां ॻाल्हाइण में फ़ख़्रु महसूसु कनि ऐं पाण खे ईअं सम्झनि त असांजी ॾुतरियल जाती न आहे, पर हिकिड़ी सभ्य, प्यार, तइलीम, भाईचारे, मुहबत ऐं सिक वंडींदड़ जाती आहे, जंहिंखे सभिनि सां गॾिजी हलणो आहे ऐं पंहिंजे ॾिस में कोशिशूं करणियूं आहिनि जीअं जातीअ जी बरक़रारी क़ाइमु रहे। सिंधी ॿोलीअ जे वाधारे, साहित्य जे तरक़ीअ लाइ केतिरनि हंधनि तां सिंधी अख़बारूं शुरू थियूं विरहाङे खां पोइ। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अॻियूं अख़बारूं हिंदुस्तान, संसार समाचार, सिंधु संसार बंदि थी वियूं, पर हिंदुस्तान जी जेका हफ़्तेवार मैगज़न, साहित्यिक मैगज़न हिंदवासी अञा जारी आहे ऐं हज़ारे पढ़ंदड़नि ताईं हिंदुस्तान में ऐं ॿाहिरि पहुचे थी।